हाँ जी, मुंहिंजो नालो डॉक्टर उमेश वाधवानी आहे। तव्हां सभिनी जो स्वागत आहे। ही वीडियो जेको तव्हां ॾिसण वारा आहियो न, ही वीडियो आहे फुल रिकॉर्डिंग। मां वर्कशॉप कई हुई न गए छंछर ते, सिंधी फूड, वेट मैनेजमेंट, सिंधी खाधो खाईंदे खाईंदे तव्हां वेट मैनेज कीअं था करे सघो, सभु इन्फॉर्मेशन हिन वर्कशॉप में। तव्हां अगरि वर्कशॉप अटेंड न कई हुजे त ही रिकॉर्डिंग ॾिसो, इलाही मज़ा आई, इलाही खिलियासीं, मज़ा कईसीं ऐं मज़ा कंदे कंदे मां इलाही वस्तु सिखियासीं। ही वर्कशॉप ॾिसो, सुठी लॻे त लाइक कजो, लॻे कि तव्हांजे भाउर भेनरूं फैमिली वारनि सभिनी खे हेल्पफुल थी सघे त हुन सां शेयर कजो। ऐं मुंहिंजी चैनल अञा तव्हां सब्सक्राइब न कई हुजे त शर्म करण खां वधीक हुनखे सब्सक्राइब ई करे वठो। मुंहिंजो नालो डॉक्टर उमेश वाधवानी आहे ऐं तव्हां सभिनी सां मिलंदो मुंहिंजे अॻिले वीडियो में। तें સુધી ध्यानु रखो पंहिंजो। फुल तो पाण जीअं नओं कमु हिकु वस्तु सां चालू कंदा आहियूं न, त सभई पाण आयोलाल सभई चओ झूलेलाल। सिंधी कम्युनिटी जी नई शुरूआत थी थिए त पाण सभिनी खां पहिरीं लाल साईं जो नालो वठूं ऐं वाह वाह वाह। ओके, त जे मूंखे पहिरीं दफ़ा मिलो पिया, मुंहिंजो नालो डॉक्टर उमेश वाधवानी आहे। ऐं न्यूट्रिशनिस्ट आहियां, वेलनेस कोच आहियां ऐं हर हफ़्ते आउं वर्कशॉप्स कंदो आहियां अहिड़ी रीति सां। ही मुंहिंजी पहिरीं सिंधी वर्कशॉप आहे ऐं आउं एॾो सभु सिंधी ज़ूम ते आउं पहिरीं दफ़ा ॻाल्हायां पियो। घर में त ॻाल्हाईंदा आहियूं, पर ज़ूम ते ही पहिरीं दफ़ा ॻाल्हायां पियो। ठीकु आहे, आई होप तव्हां सभिनी खे हिन सेशन जो एतिरो एक्साइटमेंट आहे जेतिरो मूंखे बि आहे, छोकी सेशन त आहे ई आहे, पर गॾु गॾु आहे न मूंखे इलाही वॾी न्यूज़ बि तव्हां सां शेयर करणी आहे, उहा आउं कंदुसि अधु कलाक। हा, सेशन शुरू कयूं हुन खां पहिरीं थोरा रूल्स। मूंखे तव्हां सभिनी जो थोबड़ो ॾिसणु वणंदो आहे, त प्लीज़ कैमरा चालू करे छॾियो। तव्हां मेकअप वेकअप न कयो हुजे हलंदो। आउं तव्हां लाइ कोई छोकिरी या छोकिरो ॻोल्हण कान वेठो आहियां हिते। मूंखे कोई ज़रूरत कान्हे, तव्हां तयार वयार थियण जी ज़रूरत कान्हे। प्लीज़ प्लीज़, छोकी लॻे न आउं माण्हुनि सां ॻाल्हायां पियो, लॻंदो पियो आउं डॿनि सां ॻाल्हायां पियो जंहिंजे मथां लिखियलु आहे वर्षा लालवानी या मन्नत मुरपानी। मूंखे छा ख़बर मन्नत वेठी बि आहे की न, है न। त हाय हाय फातिमा, हाय। ओके, हाणे थोड़ा थोड़ा वधीक माण्हू मूंखे ॾिसजा, सही आहे। ॿियो, तव्हां अगरि अहिड़ी आशा रखी आया हुजे कि भई हिकिड़ो टाई बाई पाए करे डॉक्टर वेठो हूंदो जेको सीरियस तव्हां सां वेही करे ॻाल्हाईंदो, त तव्हां हींअर ई सेशन लीव करे था सघो, बिकॉज मूंखे सीरियस ॻाल्हियूं वणंदियूं कान। तव्हां मस्ती मज़ाक कंदे कंदे न्यूट्रिशन जे बारे में ॻाल्हाईंदासीं, ठीकु आहे। त तव्हांखे ईअं न लॻे कि शनिवार राति जो 8 बजे वेही करे कोई डॉक्टर जी सीरियस लेक्चर बि ॿुधा। डोंट वरी, पाण मस्ती सां ॻाल्हाईंदासीं, मस्ती कंदासीं ऐं हुन में विच विच में थोरी थोरी वस्तु तव्हांखे सिखणु मिली वेंदी, ठीकु आहे। हाणे टियों, मूंखे सभु पंहिंजी फेवरेट सिंधी डिश ॿुधायो। मुंहिंजी फेवरेट डिश आहे सिंधी पकोड़ा, हू नंढा बसर वारा। तव्हां मूंखे चैट में ॿुधायो तव्हांजी फेवरेट डिश कहिड़ी आहे। कढ़ी चांवर, यार कढ़ी चांवर त हाणे यार फेवरेट डिश अठवाडिये हिकु दफ़ा ठाहिणी खपे न। कढ़ी चांवर त पाण रोज़ पिया ठाहियूं। मम्मी खे ॿियो कुझु न सुझे, चवंदी आहे अॼु कढ़ी चांवर थी ठाहियां। कुटी पापड़, वाह। कुटी यार मुंहिंजी फेवरेट हुई नंढपण में, हींअर न। भुॻल चांवर, ओहो हो, दाल पकवान, सिंधी कढ़ी। ओके, सभिनी खां पहिरीं अॼु सिखणो ई आहे कि सभु वस्तु सुबुह खां खाइण बंदि करणी आहे, ठीकु आहे। बंदि, बिल्कुलु स्टॉप, ज़ीरो। सेल पटाटा, पापड़ पापड़ पापड़, साई भाॼी। ओके, दैट्स फाइन। आउं कान बंदि कराईंदुसि तव्हांखे, कूड़ पियो ॻाल्हायां। आउं हू डॉक्टर कान आहियां जेको हीअं बीह करे चवंदो कि तरल बंदि कयो, मिठो बंदि कयो, हीअ कयो, हू करो। टेंशन खणण जी ज़रूरत कान्हे। पर सभु वस्तु खाई था सघूं, पर उहो कीअं पाण हेल्दी वे में खाई सघूं था, उहो तव्हांखे सिखणो आहे अॼु, ठीकु आहे। ऑलराइट, हाणे तव्हां ही सभु वस्तु मूंखे ॿुधाए छॾी त फगेट सिंधी खाधो, फगेट गुजराती, मराठी, राजस्थानी खाधो, कोई बि प्रकार जो खाधो आहे न, उनखे हेल्दी थियण लाइ न कुछ पैरामीटर्स आहिनि, कुछ फैक्टर्स आहिनि। ईअं कान थो थी सघे कि भई ही अभिलाषा वेठी आहे त अभिलाषा लाइ आहे न वाटरमेलन हेल्दी थी थो सघे, पर मंशा ऐं मंशा जे पासे में जेकी सुठी आंटी वेठा आहिनि उन्हनि लाइ शायदि अनहेल्दी थी थो सघे, ठीकु आहे। भारती लाइ मोतीचूर जो लड्डू अमेज़िंग, पर दिपेश खाईंदो त दिपेश लाइ अनहेल्दी थी थो सघे। त तव्हां जेॾी महिल डॉक्टर खां या न्यूट्रिशनिस्ट खां पुछंदा आहियो न कि भई केलो खाइण सुठो आहे कि न आहे, या
कोकी मुंहिंजे लाइ सुठी आहे की न आहे, कोई फिक्स जवाब कान्हे, कोई पण आउं तव्हांखे सेखारींदुसि की तव्हां ॻोल्हे तव्हां कीअं, तव्हांखे ख़बर कीअं पवंदी की भई कहिड़ो खाधो पंहिंजे लाइ हेल्दी आहे या कान्हे। ठीकु आहे, कोकी तव्हांजी ज़ाल लाइ हेल्दी हुजी थी सघे, पर शायदि अम्मा लाइ नथी हुजी सघे, अम्मा खे गोॾे में सूर आहे। ठीकु आहे, त अलॻि अलॻि फैक्टर्स आहिनि, पाण उहे फैक्टर्स ॼाणंदासीं कि छा कहिड़ा फैक्टर्स आहिनि जेके खाधे खे हेल्दी ठाहींदा आहिनि। ठीकु आहे, ठीकु आहे, ऑलराइट। तव्हां सभिनी ॿ वस्तु ॿुधी आहिनि छा, कार्बोहाइड्रेट्स, प्रोटीन्स ऐं फैट्स? केरु आहे जंहिंजे कान ॿुधी आहे वस्तु? छा कार्बोहाइड्रेट जो मतिलबु ख़बर आहे छा? चैट में मूंखे ॿुधायो त जरा। बिह पटाटा, यार बिह मेरे को नहीं अच्छा लगता है। बिह पटाटा, ओके, ॿुधायो ॿुधायो कार्बोहाइड्रेट जो मतिलबु ॿुधायो, या तो तव्हां अनम्यूट करे मूंसां ॻाल्हाए था सघो, हथ मथे कयो तव्हांखे अनम्यूट कयां। ओके, एनर्जी वारी शयूं। This is so fun. This is so much fun. Doing this in Sindhi is so much fun. Sugar, starch, dietary fibers. Okay. तव्हां मुंहिंजो पहिरीं सेशन करे अटेंड कयो हूंदो न, त आउं आहे न हिकिड़ो गाॾीअ जो एग्ज़ाम्पल ॾींदो आहियां, उहो पाण गाॾीअ जो एग्ज़ाम्पल हिते बि पाण सम्झंदासीं। कंहिंखे गाॾी हलाइण जो शौक़ु आहे? हथ मथे करे बि ॿुधाए था सघो। ठीकु आहे, गाॾी हलाइण जो शौक़ु आहे। ठीकु आहे, त हाणे मूंखे केॾा वियो भाउ शेखर, आउं तोखे ॾींदुसि कान, पर तोखे आउं 10 करोड़ रुपया ॾियां, मूं वटि आहिनि कान, ठीकु आहे, पर तोखे ॾियां 10 करोड़ रुपया, त तूं कहिड़ी गाॾी वठंदे? टिपिकल सिंधी माण्हू न थी जेके आउं हिकु टाटा नैनो वठंदुसि ऐं 99 लख न इन्वेस्ट कंदुसि शेयर मार्केट में। कार लाइ मां त इहो ई पियो सोचियां कि मां न टाटा नैनो वठी करे इन्वेस्ट कंदुमि। गाॾी वठणी आहे, कहिड़ी वठणी? मर्सिडीज़। कहिड़े कलर जी? ब्लैक मर्सिडीज़। ओके, हाणे सभिनी अची विया लखन भाउ, चए थो हरक्यूलिस साइकिल, वाह शाबाश। 10 करोड़ जी कान ईंदी हरक्यूलिस, एतिरो बि मार्केट कान वधियल आहे। हा, त पाण सभिनी, तव्हां ॿुधायो न पंहिंजी पंहिंजी गाॾी ॿुधायो फेवरेट जरा चैट में, छोकी गाॾी तव्हांखे ख़बर पवंदी त पोइ मज़ो ई आहे अॻियां पोइ। मिनी कूपर, ओए होए यार, हर दफ़ा केरु मिनी कूपर चईंदो आहे, मुंहिंजी मिनी कूपर जी यादि अची वेंदी आहे मूंखे। टेस्ला, यस, आउडी। गुजरात में न आउडी खे छा चवंदा आहिनि ख़बर आहे तव्हांखे? 4 बंगड़ी वारी गाड़ी, कुछ भी। ओके, हाँ, रोल्स रॉयस थी वई, BMW थी वई, तव्हांजी आउडी थी वई, जीप थी वई, मर्सिडीज़ थी वई। ठीकु आहे, हिकु कमु कयूं था, पाण हिननि सभिनीनि खे साइड ते था रखूं। इमेजिन कयो कि तव्हां वटि स्विफ्ट डिज़ायर आहे या टाटा नैनो आहे। ठीकु आहे, उन गाॾीअ खे सुठी तरीक़े सां हलण लाइ न 6 वस्तु खपनि। 6 ही तव्हां सम्झी, आई नो पाण न्यूट्रिशन जी ॻाल्हाइण वेठा आहियूं, पर गाॾी सम्झणी पवंदी न्यूट्रिशन सम्झण लाइ। 6 वस्तु खपनि तव्हांजी गाॾी जो उर्जो पुर्जो, स्टीयरिंग, टायर, इंजन, ब्रेक पेडल, बॉडी सॼी गाॾी जी। ठीकु आहे, हिकु। 2, ऑइलिंग खपंदो, गाॾी में ऑइल कान पईंदासीं त इंजन में आवाज़ अचणु लॻंदी। ठीकु आहे, खड़ 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 जी आवाज़ ईंदी आहे, पुठियां खां धुआं निकिरंदा कारे कलर जा। पोइ गाॾी खे अॻियां हलाइण लाइ तव्हांखे पेट्रोल खपे, डीज़ल खपे, इलेक्ट्रिक खपे, डिपेंड तव्हांजी कार कहिड़ी, इंजन छा आहे हुनजो। ठीकु आहे, शेखर बराबरि आहे न ॻाल्हि? ऐं ग़लति चवां त मूंखे चई जाए। टियों, तव्हांखे पेट्रोल, डीज़ल या इलेक्ट्रिक खपे। चौथों, पंजो, गाॾी खे न गॾु रखण लाइ तव्हांखे नट ऐं बोल्ट खपनि। नट्स ऐं बोल्ट, नट्स ऐं बोल्ट्स तव्हांजी गाॾी खे हलाइनि कान था, पर नट्स ऐं बोल्ट मिसिंग हूंदो न, ब्रेक जो मिसिंग थी वियो त कोरोना खां पहिरीं राम नाम सत्य, तव्हां मस्तु फुल स्पीड में निकिता आहियो न, पर नट ऐं बोल्ट बि इंपॉर्टेंट आहे। ऐं छेले, तव्हांजी गाॾी खे थधो रखण लाइ, इंजन खे थधो रखण लाइ तव्हांखे खपे कूलेंट। गाॾीअ में पाण कूलेंट पाईंदा आहियूं। ही 6 वस्तु पाण गाॾी हलाइण लाइ खपनि। तव्हांखे गाॾी में इंट्रस्ट न बि हुजे न, त एतिरी वस्तु ईज़ी आहे सम्झण। ठीकु आहे, हाणे
तव्हांजी गाॾीअ खे तव्हांजी गाॾीअ ते कंपेयर कंदा न, तव्हांजी जेकी बॉडी आहे, त तव्हांजी बॉडी खे बि 6 वस्तू खपनि। आउं त चवंदो आहियां की पंहिंजी बॉडी पाण लाइ गाॾी आहे, छोकी पंहिंजो ई व्हीकल आहे, पाण जिते बि वञिणो हुजे इहे ई खणी वञिणो आहे। पाण जेको बि करिणो आहे पंहिंजी लाइफ में, तव्हां हाउस वाइफ आहियो, अकाउंटेंट आहियो, दुकान पिया हलायो, ऑफिस ते था वञो, धंधो कयो था, कुझु बि कयो था, इहा ई बॉडी आहे जंहिंसां तव्हांखे सभु वस्तू करणी आहे, राइट। उनखे सुठी तरीक़े सां हलाइण लाइ 6 वस्तू खपनि तव्हांखे। तव्हांजो जेको फिज़िकल ऊर्जो पुर्जो आहे न, छा आहे? तव्हांजी मस्तु त्वचा, तव्हांजा मस्तु वार, तव्हांजा मसल, तव्हांजा ऑर्गन्स, तव्हांजी हड्डियूं, है न, एवरीथिंग प्रोटीन मां ठहींदो आहे। ख़बर आहे तव्हांखे? इहो प्रोटीन नालो ॿुधियो आहे न पास? प्रोटीन मां ठहींदो आहे तव्हांजो सॼो फिज़िकल ऊर्जो पुर्जो। उन खां पोइ पंहिंजे शरीर खे बि ऑइलिंग खपे। कंहिंखे जॉइंट में प्रॉब्लम आहे, लाइक जॉइंट दुखंदा आहिनि, गोॾा पिया दुखनि, कमर पई दुखे, कंहिंखे प्रॉब्लम आहे। तव्हांजा जेका बि जॉइंट्स आहिनि न, जॉइंट्स खे लुब्रिकेशन खपंदो आहे। पंहिंजे जॉइंट्सनि मां आवाज़ ईंदो आहे न, तव्हां वेही करे उथिया त पोइ कट कट जो आवाज़ पियो अचे। झूलो यादि आहे? कंहिं घर झूलो हूंदो न, झूले में ऑइलिंग कान पईंदो आहे त किचुक किचुक जो आवाज़ ईंदो आहे, राइट। सेम वे में ई तव्हांजा जॉइंट झूला आहिनि, हिन में ऑइलिंग खपे पाण। त हू ऑयल मां ईंदो आहे। पाण जेको बि ऑयल खाईंदा आहियूं, घी, मक्खण, या तव्हांजे जेको बि सिंग तेल आहे, कपास जा तेल आहे, सनफ्लावर तेल आहे, राइस ब्रान, जेको बि तव्हां खाओ था, उन मां तव्हांजे बॉडी खे ऑइलिंग मिलंदो आहे। ठीकु? त्यों पेट्रोल, डीज़ल, इलेक्ट्रिक गाॾी में पंहिंजी बॉडी में 3 इंजन आहिनि। गाॾी में हिकिड़ो हूंदो। तव्हांजी बॉडी खे एनर्जी आहे न, फ्यूल, कार्बोहाइड्रेट्स, प्रोटीन ऐं फैट्स टिन्हिनि मां मिलंदो आहे। किथे बि तव्हांखे कंफ्यूजन लॻे न, मूंखे बीहारे करे पुछी वठिजो कि छा कंफ्यूजन आहे, ठीकु आहे। कार्बोहाइड्रेट्स तव्हांजी गाॾी जो मेन फ्यूल आहे। जीअं गाॾीअ में पेट्रोल हूंदो आहे, तव्हांजी गाॾीअ में कार्बोहाइड्रेट आहे, ठीकु आहे। हाणे नट्स एंड बोल्ट्स, विटामिन ऐं मिनरल। ॿुधियो आहे विटामिन मिनरल? ॿुधिया आहिनि तव्हां? हींअर त इलाही मार्केट में आहिनि। कहिड़ो विटामिन हींअर मार्केट में आहे? विटामिन सी। विटामिन सी जो धंधो बिल्कुलु ठप हो 2 साल पहिरीं। मस्त दुकान ते ईअं वेठो, लतू खोले करे पबजी रमियो पियो विटामिन सी। हाणे पेंडेमिक जॾहिं खां आयो आहे, तॾहिं खां वीचारे खे इलाही कम वधी वियो आहे विटामिन सी, राइट। सो विटामिन सी तव्हांजो विटामिन आहे। पोइ ज़िंक आहे, ए, डी, ई के ॿिया विटामिन आहे। पर विटामिन ऐं मिनरल तव्हांजा नट्स एंड बोल्ट्स आहिनि। तव्हांखे जीअरो कान था रखनि, पर विटामिन सी या विटामिन डी 3-4 महीननि लाइ तव्हांजी बॉडी में घटि हूंदो त तव्हांखे तकलीफ़ थी थी सघे। ऐं छिले तव्हांजी बॉडी जो कूलेंट आहे पाणी। कार्बोहाइड्रेट्स पेट्रोल, मेन एनर्जी, फैट्स ऑइलिंग, प्रोटीन ऊर्जा पुर्जा, नट्स बोल्ट्स विटामिन्स मिनरल्स, पाणी तव्हांजो कूलेंट, ठीकु आहे। 6 वस्तू। हिन 6 वस्तुनि जी पाण अखाणी हिन लाइ ॿुधीसीं छोकी तव्हांजो कोई बि प्रकार जो खोराक आहे न, हेल्दी आहे कि कान आहे, उहो डिपेंड कंदो कि तव्हांजे खोराक में 6 वस्तू आहिनि कि कान। ठीकु आहे। हाणे लेट्स से कोकी, पाण कोकी जी ॻाल्हि था करूं। कोकी वणंदी आहे सभिनी खे कि न? छा थो लॻे, कोकी हेल्दी आहे कि कान आहे? अच्छा, आइसक्रीम हेल्दी है कि ना? What if अच्छा, बादाम हेल्दी है कि ना? ठीक ठीक। हाणे तव्हां ही वस्तु समझो। हाँ, बादाम है ना, बादाम तव्हांजे लाइ अनहेल्दी थी सके ऐं आइसक्रीम तव्हांखे कोई नुक़सान कान थी करे सके अगर तव्हां ही प्रिंसिपल समझी वठो त। बादाम हेल्दी आहे। आशा बादाम तव्हांखे वणंदी आहे। एंड इफ आई वाज टू से कि रोज तव्हां चवंदा कि बादाम सुठी आहे, तव्हां रोज किलो बादाम खाईंदीस। पहिरीं त पंहिंजो सिंधी दिमाग़ किलो खाइण ॾींदो कान, चवंदो चरिया थी पिया या किलो बादाम रोज।
ठीकु उन में ई पाण त स्ट्रेस ऐं पाण ब्लड प्रेशर मथे थी वेंदो पर किलो बादाम तव्हां कान खाईंदा उहो तव्हां लाइ अनहेल्दी थी वेंदी आइस्क्रीम अनहेल्दी आहे पंहिंजे लाइ पर तव्हां महीने में या अठवाडिये में हिकु दफ़ा आइस्क्रीम खाओ था त तव्हांखे उहो नुक़सानु कान करे ठीकु आहे हा त कोई बि खाधो तव्हांजो सिंधी थी वियो या कुझु बि पाण सिंधी ॻाल्हायो त सिंधी तव्हांजो कोई बि खाधो आहे न हेल्दी आहे अनहेल्दी आहे उहो डिपेंड कंदो की तव्हां केतिरो खाओ था ऐं केतिरी फ्रीक्वेंसी में खाओ त तव्हांजा जेका सिंधी पकोड़ा आहिनि अठवाडिये में हिकु दफ़ा खाईंदा तव्हांखे नुक़सानु कान कंदो त तव्हां रोज़ नाश्ते में तव्हांखे तरियल पकोड़ा खपनि मूंखे ख़बर आहे लाइक मुंहिंजो काके जो छोकिरो आहे उनखे रोज़ लंच में तरियल पकोड़ा खपनि रोज़ त पोइ 7 महीना प्रेगनेंसी वारो पेट निकितल आहे है न त हू रहंदो पोइ तव्हांखे प्रॉब्लम हा कोकी अमेज़िंग कोकी छा मां ठाहींदी आहे कोकी कणिक मां ठाहींदी आहे उनमें तव्हां घी था पायो घी बि सुठो आहे कणिक बि तव्हांजे लाइ सुठी आहे पर तव्हां कोकी चांहि सां खाईंदा ऐं 2-3 कोकियुनि जी जॻह ते तव्हां 10 कोकियूं खाईंदा ठीकु आहे हू तव्हांखे छा चयो तव्हांजे खुराक में 6 वस्तु हुजणी खपनि कार्ब्स प्रोटीन्स फैट्स विटामिन मिनरल ऐं पाणी ठीकु आहे त कणिक तव्हांजो कार्बोहाइड्रेट थी वियो तव्हांजा जेका बि अनाज आहिनि न उन मां तव्हांखे कार्बोहाइड्रेट मिलंदा अची वियो टिक घी तव्हांजी चर्बी थी वई टिक पर प्रोटीन कान्हे हुन में प्रॉब्लम तव्हांखे कोकी हेल्दी वे में खाइणी हुजे त कोकी खणो हुन सां गॾु कुझु प्रोटीन बि खणो त उहो कोकी तव्हांजी हेल्दी आहे पर कोकी तव्हां अकेली खाईंदा ॿियनि सां गॾु शेयर कान कंदा ऐं अकेली 10 जी 10 पेट में ठूसंदा मुंहिंजी माउ मूंखे हमेशह चईंदी आहे पहिरीं खाईंदसि हेॾी कोकी खां त वॾो पोलो लाइजो वञी करे सुबुह आहे लाइक मुंहिंजी मर्ज़ी मूंखे जेतिरी खाइणी हुजे खाइणी यार तव्हां ॿिनि खां वधीक ॿ नंबर त हिकिड़ो उदाहरण आहे पर लिमिट में खाइणी आहे बेसिकली ऐं लिमिट तव्हां चवंदा लिमिट मूंखे ख़बर कीअं पवंदी कार्बोहाइड्रेट्स आहे न तव्हां अकेलो खाईंदा न त कार्बोहाइड्रेट शुगर में कन्वर्ट थींदो आहे तव्हांजी बॉडी में वञी करे शुगर में कोई लिमिट कान्हे तव्हां आइस्क्रीम आहे न खा कंदा तव्हां वॾो टब फिनिश कंदा न हुन खां पोइ शायदि तव्हांखे लॻंदो की मुंहिंजो पेट भरिजी वियो आहे पर आउं तव्हांखे चईंदुसि न की भई बादाम जी ॻाल्हि करूं था न बादाम 20-30 बादामुनि खां वधीक तव्हां हिकु टाइम ते खाई कान सघंदा छोकी हुनजो सटाइटी लेवल आहे न इलाही मथे आहे शुगर एडिक्टिव आहे अनाज चांवर थी विया या तव्हांजा फुल्का थी विया कोकी थी वई तरल वस्तु उहो शुगरी आहिनि न त शुगर तव्हां खाई था सघो क्वांटिटी में इलाही अकेली खाधी त कोकी तव्हां चांहि सां खाईंदा 2, 5, 7 कोकियुनि में तव्हां पेट भरजंदो कान पर कोकी खे तव्हां प्रोटीन सां गॾु खाईंदा त कंहिं चयो ॾही के सां यस कोकी सां गॾु वटी ॾही जी खणी वियो 300-400 ग्राम ॾही हुजणी खपे उन सां गॾु कोकी खाईंदा न ॾही बि वञे पई कोकी बि वञे पई त तव्हां कोकी जी पहिरीं त क्वांटिटी घटिजंदी अने तव्हांजो पेट जल्दी भरजंदो अने कोकी तव्हांजी हेल्दी थी वेंदी कॉन्सेप्ट सम्झ पए थी छा पियो चवां ॿियो कोई एग्जाम्पल मूंखे खाधे ॿुधायो त पाण हुनखे डीकोड कयूं हाँ ओके डिम्पल पुछियो कि व्हाट एल्स विद कोकी दही वड़ा दाल पकवान पाण ॻाल्हायूं दाल पूरी हा हाणे चवंदा पिज़्ज़ा बर्गर वो सिंधी कान आहे हुते सिंधी खाधे मथां ॻाल्हाइण आया ठीकु आहे तव्हां पिज़्ज़ा बर्गर कंदा त पोइ अच्छा पाण सिंधी वर्जन ठाहींदा आहियूं छा पिज़्ज़ा जो केरु ठाहींदो आहे घर सेल फुल्का हो सेल फुल्को आहे न अनहेल्दी कान अथव अगेन कार्बोहाइड्रेट आहे हुनखे तव्हां प्रोटीन सां बैलेंस कंदा त उहो सुठो आहे ऐं ॿियो छा हुनमें तव्हां मसाला इलाही था पायो मिर्च ऐं सभु त पोइ हू ॿिए ॾींहुं सुबुह खां ख़बर पवंदी की केतिरो मसालो पातो है न त उहो तकलीफ़ करे थो सघे तव्हां पर सेल फुल्को एतिरो ख़राबु कान्हे बूंदी रायतो हलंदो जंहिं पर बूंदी वरी तरल आहे चहिरो फुल्को बि हलंदो छो न मजा अचे पई सेशन में आर वी हैविंग अ गुड टाइम
यस ओके हाँ ॾही खां अलावा पाण छा था करे सघूं था ॾही आहे न हिकु टाइप जो प्रोटीन आहे प्रोटीन ख़बर कान्हे प्रोटीन सां पंहिंजी छा दुश्मनी पंहिंजी भेण खे छेड़े करे वयल उहो प्रोटीन या अलाए छा खई आहे पंहिंजे शरीर सां या पंहिंजे घर वारनि सां मूंखे कुझु ख़बर कान्हे पर प्रोटीन सां पाण नफ़रत ॿुधी वठो पर जेकी मम्मी या अम्मा या कोई बि वॾा वेठा आहिनि आउं प्रोटीन जे डॿनि जी ॻाल्हि कान थो कयां आउं प्रोटीन जी ॻाल्हि थो कयां प्रोटीन तव्हांजे खाधे मां बि मिलंदो आहे तव्हां वेजिटेरियन आहियो शाकाहारी आहियो हरिओम राधा स्वामी या जेको बि तव्हां फॉलो कंदा आहियो उनजे कारण तव्हां वेजिटेरियन आहियो ठीकु आहे त तव्हांजे कठोड़ राजमा छोले मुङ चोरी इन्हनि सभिनी मां तव्हांखे प्रोटीन मिलंदो पर तव्हां ॿुधर ॾींहुं खाईंदा अलाए कहिड़े भॻवान चयो ॿुधर ॾींहुं मुङ खाइबा त पाण ॿुधर खां अलाए मुङ खाऊं कान ठीकु आहे हिकु दफ़ा अठवाडिये में तव्हांखे रोज़ खपे पर हलो तव्हांखे रोज़ मुङ या चणा या कठोड़ कान्हे खाइणा त तव्हां डेयरी प्रोडक्ट्स खाओ पनीर आहे ॾही आहे हिन मां बि तव्हांखे प्रोटीन मिलंदो चलो तव्हांखे उहो बि कान खाइणो सोया प्रोडक्ट्स खाओ सोया वड़ी सोयाबीन्स उन मां बि तव्हांखे प्रोटीन मिलंदो तव्हांखे राजगिरे जो जेको अटो आहे उन मां प्रोटीन मिलंदो आहे बेसण मां प्रोटीन मिलंदो आहे बेसण मां प्रोटीन मिलंदो आहे हीअ ॿुधी करे एक्साइट थियण जी ज़रूरत कान्हे तव्हांखे रोज़ पकोड़ा कान्हे ठाहिणा ठीकु आहे छोकी आउं तरण ते अचां थो हींअर आउं ॻाल्हाईंदुसि तरण जे बारे में ॿ मिंट बीहो त जंहिं मूंखां पुछियो न डिम्पल आई थिंक पुछियो की ॾही खां अलावा पाण छा था खाई सघूं सुबुह मां नाश्ते में तव्हां कोकी खाओ था त कोकी सां गॾु तव्हां बेसण जो चिलो मुङनि जो चिलो स्प्राउट जेका हूंदा आहिनि स्प्राउट मुङ स्प्राउट चणा बाफ़ल मुङ बाफ़ल बि छॾो तव्हां मुङनि जी चणनि जी भाॼी ठाहियो उनजी भेल ठाहे करे खाए था सघो वॾी ॾही जी थी वई पोइ तव्हां 15-20 बादामूं खाई वठो न पनीर जो पराठो ठाहे था सघो पनीर खे तव्हां ग्रिल करे था सघो पनीर जी भुर्जी ठाहे उनखे कोकी सां गॾु खाओ इलाही ऑप्शन आहिनि ऐं मस्तु प्रियंका ॾिसो हिकदमि नोट पेन खणी करे वेठी आहे मस्तु मज़ा अची वई ॾिसी करे तव्हांखे लिखण जी ज़रूरत कान्हे प्रोटीन जा जेका बि सोर्सिस आहिनि न उनजो मस्तु मूं लिस्ट ठातल आहे उन्हनि जे 100 ग्राम में तव्हांखे घणो प्रोटीन मिलंदो आहे न उहो बि उनजे साम्हूं में लिखियलु आहे 2 कॉलम आहिनि ठीकु आहे त जीअं सेशन पूरो थींदो ऐं तव्हां सभिनी खे उहो लिस्ट मोकिले ॾींदुसि पर तव्हांखे हिकिड़ो प्रॉमिस करिणो पवंदो ठीकु आहे की उन लिस्ट जो तव्हां अथाणो कान ठाहींदा उनखे तव्हां प्रिंट कंदा ऐं पंहिंजे फ्रिज ते लॻाईंदा छोकी आउं लिस्ट ठाहे करे वेठो आहियां महिनत कयां पियो पर तव्हां कुझु कंदा कान हुनजो त पोइ कोई पॉइंट कान्हे न तव्हांजो लिस्ट मोकिलंदुसि हुनखे प्रिंट आउट कयो फ्रिज ते लॻायो ऐं रोज़ जेॾी महिल बि तव्हां रोटी खाइण वियो न ब्रेकफास्ट लंच डिनर मेक श्योर उन लिस्ट मां हिकिड़ी वस्तु त आहे ठीकु आहे त उहो तव्हांखे मिली वेंदी डन ना हीअ आहे सुपरफिशियल पहिरियों यूनिवर्सल प्रिंसिपल की सभिनी जो खुराक में ई 6 वस्तु खपनि तव्हांखे कार्बोहाइड्रेट्स में प्रॉब्लम कान्हे छोकी पाण चांवर फुल्को भाॼियूं फ्रूट इहे सभु खाईंदा आहियूं हाणे नया बि वरी अची विया आहिनि जेका नया ओट्स कॉर्नफ्लेक म्यूसली इहे सभु बि हाणे पाण खाइण चालू थी आहिनि उन में बि कार्बोहाइड्रेट आहे तव्हांजी जेकी मिठी वस्तु आहिनि माखी गुड़ उन में बि तव्हांजा कार्बोहाइड्रेट्स ठीकु आहे पोइ चर्बी में तव्हांखे प्रॉब्लम आई कान केॾी महिल त पंहिंजी भाॼियुनि जे मथां तेल एतिरो तरंदो आहे की पाण तेल जी भाॼी ठाती ईअं लॻंदो आहे ठीकु आहे त इट्स देयर तव्हांखे कार्बोहाइड्रेट्स में प्रॉब्लम कान्हे चर्बी में प्रॉब्लम कान्हे तव्हांखे प्रॉब्लम आहे प्रोटीन में त तव्हांखे सुभाणे खां प्रोटीन खाइण चालू करणो पवंदो जंहिंखे बि वेट लॉस करणो आहे आई नो ये सेशन वेट मैनेजमेंट जे बारे में आहे वेट कंहिंखे वधाइणो हुजे त बि वधाइणो घटाइणो हुजे त बि मेजोरिटी घटाइण वारा आहिनि आई एम अज्यूमिंग कंहिंखे लिखो न जरा वेट लॉस या वेट गेन जरा चैट में त मूंखे ख़बर पए कंहिंखे छा करणो आहे अच्छा कुछ तो कलरफुल वाला आ रहा है मैं पढ़ता हूँ पीयूष कलरफुल देन if we eat colorful food then why potty is colorful okay pride month चल रहा है ना it's good potty भी colorful आनी चाहिए we'll talk about it हम बात करते हैं रुको एक सेकंड उसके बारे में yeah the thing is मूंखे कपिल शर्मा थियणो आहे ऐं गलती सां डॉक्टर थी वियो आहियां त विच में बस कुछ न कुछ निकिरंदो रहंदो ईअं
त मज़ो हुन में ई आहे। छा सीरियस लाइफ खे खणी करे छा कंदासीं? हिकिड़ी लाइफ आहे, खिली खिली मरूं ना। वेट लॉस वेट गेन, ओके ठीक है। वेट लॉस या वेट गेन में मेजर फर्क ही है कि जीअं गाॾीअ में पेट्रोल जी टंकी हूंदी आहे न कि 20 लीटर 25 लीटर पेट्रोल पईंदो हुन खां मथे पाण कान था पाए सघूं। मथे पाईंदासीं त ओवरफ्लो थी वेंदो, रोड ते हारजंदो, ठीकु आहे। उअं ई पंहिंजी बॉडीअ में बि हिकिड़ी टांकी आहे, जंहिंजो जो बि वज़न वधीक आहे न, त सालनि खां टंकीअ में वधारे पेट्रोल पाईंदा पिया अचो, त पेट्रोल गाॾी में तव्हां पाईंदा वधीक त उहो ओवरफ्लो थी करे वही वेंदो। तव्हांजी बॉडी तव्हांजो वीचारंदी आहे, तव्हांजी बॉडी चवंदी की भई रचना आहे न, अॼु वधीक खाधो हुन लाइ बि खाए छोके अॻिले हफ़्ते उहो भूख हड़ताल ते वेंदी। पर भूख हड़ताल ते त वियासीं कान, पाण कंटिन्यू कयोसीं खाइण, त उन छा कयो, तव्हांजी बॉडी हुन खाधे खे स्टोर करे रखियो। त पंहिंजे घर में उन कणकनि जी चांवरनि जी टांकी हूंदी आहे न, उअं ई तव्हांजे शरीर में जेके पेट ते चर्बी आहे, थुडनि ते चर्बी आहे, थाई ते चर्बी आहे, उहो तव्हांजी टांकियूं आहिनि। तव्हांजे शरीर हुनखे स्टोरेज में रखियो आहे कि भई तव्हां वधीक फुल्को खाधो आहे, तव्हां फुल्को हुते रखां थी, सुबुह परीहं बुख ते लॻंदी त हुनखे ॾींदासीं। पर पाण बुख त लॻंदी कान्हे, पाण जेॾी महिल बि लॻंदी आहे, पाण दॿे दॿे खाईंदा आहियूं। ॾींहं में 10 दफ़ा पिया खाऊं। उअं मथां पेंडेमिक अची वियो, सॼो ॾींहुं घर वेठा आहियूं रंधिणे में। जेॾी महिल बुख लॻी हलो खाओ, जेॾी महिल बुख लॻी हलो खाओ, त विच इज़ फाइन। आउं क्रिटिसाइज़ कान थो कयां तव्हांखे, आई एम जस्ट सेइंग के सीरियस, ठीक है। नाउ लेट्स गो। अॻियां प्रोटीन थी वियो, पाण 5 मिनट जो ब्रेक खणो, हिकिड़ो सरप्राइज़ आहे तव्हां सभिनी लाइ। शवी डू द सरप्राइज, छोके आउं 2019 ताईं आहे न, आउं लंडन में हुअसि, ठीकु आहे। ऐं हींअर इंडिया वापसि आयो आहियां, ऐं जॾहिं खां इंडिया वापसि आयो आहियां न, तॾहिं खां मुंहिंजो सभिनी खां पहिरीं अहिड़ो सेशन हुओ न, मुंहिंजी मम्मी जी फ्रेंड सर्कल सां हो। त मुंहिंजी मम्मी सत्संग हलाईंदी आहे इलाही सालनि खां, लाइक मूंखे यादि आहे न, 8 7 में हुअसि तॾहिं खां सत्संग ॾिसंदा आहिनि। त हुननि जी सत्संग वारी जेकी अम्माऊं हुई न, हुननि सां गॾु मूं न्यूट्रिशन जो सेशन कयो वेही करे। तॾहिं खां मुंहिंजे दिमाग़ में हो कि मूंखे सिंधी कम्युनिटी लाइ कुझु करिणो आहे, छोकी पंहिंजी कम्युनिटी में आहे न डायबिटीज़ जा केसिस इलाही आहिनि, पाण सभिनी खे ओवरवेट जो प्रॉब्लम आहे, बीपी ऐं कोलेस्ट्रोल जो प्रॉब्लम आहे। सभिनी जे घर में हिकु न हिकु त पेशेंट हूंदो, या त डायबिटीज़, या त कोलेस्ट्रोल, या त बीपी, ठीकु आहे। हार्ट अटैक कॉमन आहे। त मूंखे कुझु न कुझु करणो हो। ऐं छो करणो हो, छोकी 2009 में मूं जॾहिं मेडिसिन पास कई त मूंखे डॉक्टर त थियणो कान हो। लक्षण त तव्हां ॾिसो पिया, ठीकु आहे। मूंखे डॉक्टर थियणो कान हो, पर डिग्री खई आहे त पोइ कुझु त करणो हो। मूंखे हिकिड़ी बि कि मूंखे सोसाइटी या कम्युनिटी लाइ कुझु करणो आहे। त यूके वियोसि, ॾिठो कि भई आउं मेडिसिन सां गॾु छा थो करे सघां, त ख़बर पई कि हा, न्यूट्रिशन हिकिड़ी अहिड़ी वस्तु आहे जे तव्हां रोग प्रिवेंशन में तव्हांखे हेल्प करे थी सघे। तव्हां वस्तु अहिड़ी करो न कि तव्हांखे रोग ई न थियनि, या रोग थिया हुजनि त तव्हां न्यूट्रिशन सां फिक्स था करे सघो। त उहो वञी करे ऑक्सफोर्ड मां सिखियोसि न, तॾहिं त वॾो बल्ब भरियो मुंहिंजे दिमाग़ में, लाइक ओ शिट, ही सभु वस्तु आउं करे थो सघां। तॾहिं खां आई बीन डूइंग दिस न्यूट्रिशन, फिटनेस, मेंटल हेल्थ जो यूज़ करे ऐं सभु फिजिकल कंडीशन के मैनेज कंदो आहे। इंडिया आयोसि, ही सभु सेशन कया, कम्युनिटी सां सेशन कया। उनखां पोइ बि मूं वीचारियो कि यार यूट्यूब ते हिकिड़ी बि चैनल कान्हे जेकी सिंधी कम्युनिटी खे टारगेट कंदी आहे हेल्थ जे मामले में। अहिड़ो कान्हे कि पाखे हिंदी या गुजराती या अंग्रेजी कान थी अचे, ठीकु आहे, पर जेकी वस्तु पाण पंहिंजी लैंग्वेज में, मदर टंग में ॿुधंदा आहियूं त उन रिलेटेबिलिटी अलॻि ईंदी आहे, ठीकु आहे। ऐं कुझु वस्तु हूंदियूं आहिनि जेकी आउं हिंदी ऐं सिंधी गुजराती में सम्झाए कान सघंदुसि तव्हांखे, ठीकु आहे। त 2 सालनि खां पोइ फाइनली मूं सिंधी यूट्यूब चैनल ठाती आहे, ऐं तव्हां सभिनी जे साम्हूं आउं पहिरीं दफ़ा उनखे लाइव रखंदुसि। मूं अञा સુધી पब्लिक कान कई आहे, 2 वीडियो अपलोड कया आहिनि, अञा સુધી प्राइवेट आहे, ठीकु आहे। 1 मिंट जो इंट्रोडक्शन वीडियो आहे, पाण गॾु ॾिसी था सघूं, शैल वी?
share sound. Okay. दिख रहा है सबको? प्ले किया जाए क्या? हाँ जी, मुझे नालो डॉक्टर उमेश वाधवानी है ऐं तव्हां सभिनी जो स्वागत है यूट्यूब जी पहिरीं सिंधी न्यूट्रिशन चैनल ते। हिन चैनल ते पाण ॻाल्हाईंदासीं कि भई सिंधी खाधो खाईंदे खाईंदे पाण पंहिंजी हेल्थ खे कीअं था सुधारे सघूं। तव्हांजो वज़न घटाइणो आहे, वधाइणो आहे, डायबिटीज़ आहे, थायराइड आहे, कोलेस्ट्रॉल आहे, गोॾनि में ॾुखे थो, हिननि सभिनी जो सोल्यूशन पंहिंजो खाधो खाईंदे खाईंदे कीअं आणे था सघूं उनजे बारे में पाण ॻाल्हाईंदासीं। हाणे सिंधी खाधो हेल्दी आहे या कान्हे, ये न्यूट्रिशन कहिड़ी भला जो नालो आहे, कोकी हेल्दी आहे कि कान्हे, पापड़ पाखे रोज़ खाइणो खपे कि न, साई भाॼी में ॿियो छा पाईंदासीं त उहो हेल्दी थी वेंदी, सभिनी जे बारे में तव्हां सभिनी खे हिकिड़ी निमाणी वेनिती आहे कि हिन चैनल खे न पहिरीं त तव्हां सब्सक्राइब कयो, पोइ बेल आइकन दॿाए छॾियो ऐं नओं वीडियो पाईंदुसि त तव्हांखे नोटिफिकेशन अची वेंदो। हिन चैनल खे तव्हां तव्हांजे सभिनी दोस्तनि खे, यारनि खे, तव्हांजे कुटुंब वारनि खे, मम्मी पप्पा, काका काकी, मासा मासी, फूफड़, ॾाॾा ॾाॾी, सभिनीनि खे मोकिलियो। वधीक ऐं वधीक माण्हुनि ताईं हीउ पुॼे, वधीक माण्हू हेल्दी थींदा। ठीकु आहे, तव्हां मूंखे इंस्टाग्राम ते फॉलो करे था सघो, तव्हां मूंखे ॿियनि सोशल मीडिया ते फॉलो करे था सघो, तव्हांखे मुंहिंजो व्हाट्सएप ग्रुप जॉइन करणो आहे त मुंहिंजो व्हाट्सएप नंबर हिते आहे। ऐं तव्हांखे मिलंदुसि मुंहिंजे अॻिले वीडियो में। हे સુધી ध्यानु रखो। तो yes, congratulations to all of you, because finally पंहिंजी स्पेशल चैनल है यूट्यूब ते ऐं मूं नालो कॉम्प्लिकेट कयो ई कान्हे, मूं सिधो नालो रखियो आहे सिंधी न्यूट्रिशन चैनल, त सभु वञी करे इज़िली ॻोल्हे सघो। थैंक यू वेरी मच, थैंक यू। यस, आउं लिंक शेयर कंदो सभिनी सां। पहिरीं थोड़ी चैट बंदि थी वञे न त गुम थी वेंदी। ओके, पार्ट 2। मेरा वेट 12 किलो लॉस हुआ है, अब 1 मंथ से डाइट कम नहीं हो रहा है, सो ऐसा क्यों हो सकता है? वर्षा, हम 1 मिनट में ये सारे क्वेश्चंस को लेंगे। 8:38 हुआ है ना, 10-12 मिनट आए, मेरे पास और एक चीज कॉन्सेप्ट क्लियर करनी है, बिकॉज सिंधी खाने की बात कर रहे हैं ना फातिमा, वी विल टॉक अबाउट दैट टू। कैन वी ईट ब्राउन राइस और नॉट? यस वी कैन। ओके, पर पहिरीं आहे न मूंखे हिकु ॿ वस्तू तव्हां सां शेयर करणियूं, उहा आउं तव्हां सां शेयर करे वठां, हुन खां पोइ पाण अॻियां ॻाल्हाईंदासीं। ओके, वाओ, मेरी आवाज आ रही है सही से? सही। हाँ, तव्हां सभिनी ने न विच में तरल वस्तु चई कि भई पकोड़ा आहिनि, खाधे ठाहिण जी न, रोटी पकाइण जी अलॻि अलॻि वस्तू आहिनि न, अलॻि अलॻि तरीक़ा आहिनि। त पाण बाफ़े बि था सघूं, पोइ वघार तड़का बि ॾेई था सघूं, उनखे पाण कुक करे था सघूं, नॉर्मली जीअं पाण पकाईंदा आहियूं खाधे खे, रोस्ट भी करे था सघूं, उनखे स्टर फ्राई करे था सघूं, बाफ़े था सघूं, जेको स्टीम जेका चईंदा आहिनि करे सघूं, ऐं पाण तरे बि था सघूं वस्तु। त ही जेकी बि वस्तू आहिनि न, उन मां तरण जी जेकी आहे न, डीप फ्राई जेके पाण चईंदा आहियूं, तेल हलाई ऐं उन में डीप फ्राई था कयूं था, हू तव्हांजे लाइ हेल्दी कान थो थी सघे अगरि तव्हां रोज़ जो रोज़ उनखे खाईंदा। बादाम हेल्दी आहे, बादाम खे तरंदा बैड, घी हेल्दी आहे, पर घीअ में तव्हां कोई बि वस्तु तरंदा बैड। त तव्हांखे कोई तरल वस्तु खाइणियूं आहिनि त उनमें फ्रीक्वेंसी ऐं क्वांटिटी अलाए मैटर कंदी। तव्हां ईअं कान था चई सघो कि भई आउं एक्सरसाइज कयां थी, ऐं बाक़ी सभु ठीकु खायां थी, पर मूंखे रोज़ आहे न राति जो तरल वस्तु खपे, रोज़ राति जो इज़ अ प्रॉब्लम। फ्रीक्वेंसी फ्राइड फूड जी इज़ अ प्रॉब्लम। ओकेजनली तव्हां फ्राइड फूड खाई था सघो, ओकेजनली तव्हांखे नुक़सान कान कंदो, ठीकु आहे, पर तरल वस्तु इज़ अ नो। वंस अ वीक इज़ फाइन, वंस अ वीक इज़ फाइन, पर हू बि कीअं, लाइक तव्हां अगरि वेट लॉस करण जी ट्राई कयो था
त आउं सजेस्ट कंदुसि कि 3-4 हफ़्तनि लाइ थोरो क्लीन डाइट ते वञो। हाणे वर्षा जेको पुछियो न कि भई मूं एतिरो लॉस कयो आहे वेट, हाणे अटकी वियो आहे, त तव्हांजी जेकी न्यूट्रिशन या डाइट हूंदी न, उहो तव्हांजे प्रीवियस वेट प्रमाणे अञा बि फॉलो कंदा त तव्हांजो वेट लॉस कान थींदो। लेट्स से तव्हां 80 kg जा हुआ, तव्हां कुझु एक्सरसाइज कई, डाइट कई, हाणे तव्हां 72 जा थी विया, त हाणे 72 प्रमाणे तव्हांजी क्वांटिटी चेंज थी। चांवर, फुल्के, फ्रूट्स, प्रोटीन, इन्हनि सभिनी जी क्वांटिटी चेंज थींदी। तव्हां क्वांटिटी अञा बि 80 किलो वारी खाओ पिया त वज़न घटिजंदो कान। तव्हां एक्सरसाइज अञा बि उहो ई कयो पिया त कान। तव्हां जीअं वज़न तव्हांजो प्रोग्रेस थींदो, उहो तव्हांजी न्यूट्रिशन ऐं एक्सरसाइज ॿई चेंज कराइणी पवंदी, ठीकु आहे। त हू इलाही पर्सनल क्वेश्चन आहे, स्पेसिफिक क्वेश्चन आहे, पाण जनरल ते रखूं था। कंहिं मूंखां पुछियो कि ब्राउन राइस खाई था सघूं या न? यस, तव्हां ब्राउन राइस खाई था सघो। ब्राउन राइस ऐं वाइट राइस आहे न, ॿिन्हिनि में इलाही फ़र्क़ु कान आहे। ब्राउन राइस में थोरो फाइबर वधीक आहे, वाइट राइस में फाइबर घटि आहे, पर ॿिन्हिनि में क्वांटिटी इलाही मैटर कंदी। ॿिन्हिनि में कैलोरी आहे न सेम मिलंदी आहे तव्हांखे। ब्राउन राइस जे 100 ग्राम में, वाइट राइस जे 100 ग्राम में तव्हांखे 320 कैलोरी मिलंदी, ठीकु आहे। पर तव्हांखे खपे लेट्स से 125 ग्राम ब्राउन राइस ऐं तव्हां खाओ था 200 ग्राम, त हू तव्हां लाइ नुक़सानकारक आहे। सम्झो था, ब्राउन राइस बि तव्हां लाइ, त तव्हां वटि ऑप्शन आहे न ॿ, कि भई ब्राउन राइस खाइणो आहे, वाइट राइस खाइणो आहे, त ब्राउन राइस खाओ, पर तव्हां क्वांटिटी फिक्स रखो था ऐं तव्हांजी फिज़िकल एक्टिविटी बि सुठी आहे, तव्हां वर्कआउट कयो था, त वाइट राइस बि तव्हां लाइ नुक़सानकारक कान्हे। सेम स्वीट पोटेटो ऐं वाइट पोटेटो, जेको शक्कर जेका मिठा पटाटा पिया चईंदा आहिनि, ॿिन्हिनि में सेम डिफरेंस आहे। स्वीट पोटेटो में फाइबर वधीक आहे, वाइट पोटेटो में घटि आहे, तो फाइबर ॿिन्हिनि में आहे, शुगर ॿिन्हिनि में आहे। स्वीट पोटेटो तव्हां ज़रूर खां वधीक खाईंदा त तव्हां लाइ नुक़सानकारक आहे। ठीकु आहे। कचालू त सुठा आहिनि, त सेम क्वांटिटी मैटर कंदी आहे, ठीकु। ब्राउन राइस, हाँ ब्राउन राइस हैवी फील थींदो छोकी उनमें फाइबर वधीक आहे। ब्राउन राइस हैज़ मोर फाइबर, सिंपल, ठीकु आहे। ओके, लेट्स ओपन अप फॉर क्वेश्चन। पर क्वेश्चन्स पाण ओपन करूं उन खां पहिरीं मूंखे जनरल तव्हांखे हाईलाइट थी छॾियां कि पंहिंजी छा ॻाल्हायोसीं, छाजे बारे में ॻाल्हायोसीं, ठीकु आहे। पाण ब्रीफ अॼु डिस्कस कयोसीं कि भई कोई बि प्रकार जो खाधो हेल्दी या अनहेल्दी कीअं थी थो सघे। पोइ उन्हनि प्रिंसिपल खे पाण सिंधी खाधे ते इम्प्लीमेंट करण जी ट्राई कई। पाण सभिनी सिंधी खाधनि जे मथां कान था इम्प्लीमेंट करे सघूं बिकॉज ऑफकोर्स टाइम रिस्ट्रेंट, पर तव्हां ही तव्हां कॉन्सेप्ट सम्झी वठंदा न, त तव्हांखे ख़बर पवंदी कि कहिड़ो सिंधी खाधो हेल्दी आहे या कान। कोई बि प्रकार जे खाधे में पाण खे 6 फैक्टर्स आहिनि, 6 वस्तु पाण खे खपनि ई खपनि: कार्ब्स, प्रोटीन्स, फैट्स, विटामिन्स, मिनरल्स ऐं पाणी, ठीकु आहे। एज लॉन्ग एज तव्हांजे खाधे में उहे वस्तु आहिनि हेल्दी, कान आहिनि अनहेल्दी, ही सभु वस्तु आहिनि, उन खां पोइ बि तव्हां उनखे डीप फ्राई कयो था, अनहेल्दी। बाक़ी कोई बि प्रोसेस सां कुक आहे, हेल्दी। डीप फ्राई कयो था पर फ्रीक्वेंसी घटि आहे, हेल्दी। रोज खाओ था, अनहेल्दी। Fair? Simple? Awesome. Which Sindhi food is better to increase HP? क्या होता है? Replacement of vegetables which are fried. करिश्मा एग्जाम्पल्स बताओ। ओके, वरुण का क्वेश्चन इंपॉर्टेंट है। ओवर ईटिंग कैसे कंट्रोल करें हम? ओवर ईटिंग है ना 2 रीजन की वजह से होता है। 1, तुम्हारी डाइट में शुगर बहुत ज्यादा है, शुगर को खींचता है। 2, तुम्हारी डाइट में प्रोटीन कम है। अच्छा, प्रोटीन कम है ज्यादा है जब बात आती है ना, तो वी हैव टू थिंक कि प्रोटीन पाके घणो खपे ॾींहं में। कम ज्यादा तो पोइ ख़बर पवंदी न, प्रोटीन पाके घणो खपे ॾींहं में, ठीक। फॉर्मूला ही रहियो, लिखणो हुजे लिखी छॾो। तव्हांखे सभिनी खां पहिरीं तव्हांजो वजन चेक करणो पवंदो, किलोग्राम में, केजी में। लेट्स से तव्हां 60 किलो जा आहियो ऐं तव्हां एक्सरसाइज कान कंदा आहियो। 60 किलो एक्सरसाइज कान कंदा आहियो, सेडेंटरी लाइफ, तव्हांखे 1 ग्राम पर केजी प्रोटीन खपे। 60 किलो आहियो, 60 ग्राम प्रोटीन खपे रोज। 70 किलो आहियो त 70, 80 किलो आहियो त 80। सिंपल कैलकुलेशन। पर तव्हां वर्कआउट कंदा आहियो, डिपेंडिंग अपन तव्हां केतिरी एक्सरसाइज कयो था, तव्हांखे अप टू 2 ग्राम प्रोटीन खपे।
तव्हां रोज़ वञी करे जिम में वर्कआउट कयो था त 2 ग्राम सुधी खपे। तव्हां 60 किलो जा आहियो, तव्हां रोज़ वञी जिम में वर्कआउट कयो था त 120 ग्राम खपे। तव्हां हफ़्ते में 3-4 दफ़ा दौड़ण वञो था, रनिंग वनिंग कयो था त 1.5 ग्राम पर केजी। तव्हां रोज़ ख़ाली पंधु करण वञो था 15-20 मिंट, 1.2 ग्राम। त 1 खां 2 जे विच में तव्हांखे मिनिमम 1 ग्राम त खपे ई खपे। वर्कआउट कयो था त अप टू 2 ग्राम। तव्हां तव्हांजो प्रोटीन रिक्वायरमेंट ॻोल्हे वठो। ॿियो तव्हांखे आउं लिस्ट मोकिलंदुसि जंहिंमें 100 ग्राम में घणो प्रोटीन मिलंदो आहे, उहो तव्हांखे मिली वेंदो। सुभाणे खां ई करणु चालू कयो, तव्हांजी ओवर ईटिंग ड्रास्टिकली, लाइक 2 ॾींहंनि में तव्हांजी ओवर ईटिंग घटिजी वेंदी। ठीकु आहे। कंहिंखे रोटी खां पोइ मिठो खाइण जो मन कंदो आहे? Karan is saying how to stop diabetic parents from eating, how to replace it without sacrificing. Karan, taste में तो sacrifice करने की जरूरी कान है। तव्हां as long as the diabetes completely different topic है, मुझे next session diabetes जे मथा ही हूंदो। आउं diabetes जे मथा ही next session कंदो तव्हां सभिनी सां। त make sure solution इहा कि तव्हां जेके भी diabetes है तव्हांजे घर में, उहो तव्हां सां गॾु वीह नहीं session attend करण। उहो तव्हांखे करणु, आउं उन्हनि खे सम्झाईंदुसि, छोकी इंडियन मम्मी पापा खे डॉक्टर वणंदा आहिनि। ऐं आउं तव्हांखे प्रॉमिस कयां थो कि हुन ॾींहुं आउं टाई बाई पई करे वेहंदुसि त उन्हनि खे ईअं लॻणो खपे सिधो साधो डॉक्टर आहे। yes, we already did mention the sources of good protein. अभी मेंशन करूंगा। सी शेरलॉक होम्स है ना, शेरलॉक बाबा तव्हांखे ख़बर है? शेरलॉक बाबा जो ईअं चवणु आहे कि भई पंहिंजो ब्रेन आहे न, उनखे तव्हां ओवर इंफॉर्मेशन सां ऑक्यूपाई ना कयो। आउं त तव्हांखे वरी नाला ॿुधाए छॾंदुसि कि भई चणा, मूंग, राजमा, बादाम, अखरोट, पिस्ता, बेदा, मुर्गी, तीवण, सभिनीनि मां तव्हांखे प्रोटीन मिलंदो, पर छो तव्हांजे ब्रेन खे ऑक्यूपाई कयो था? आउं तव्हांखे लिस्ट मोकिलियां थो न, प्रिंट करे फ्रिज ते लॻायो। मेक श्योर तव्हांखे हुन मां हिकु वस्तु खाइणी आहे, सिंपल। ठीकु आहे, नाइस, यस। आई डार्क चॉकलेट शेरलॉक बाबा, यस। जेके भी मिठो खाइण जो मन कंदो आहे न रोटी खां पोइ, उनजो कारण आहे कि तव्हांजे रोटी में आहे न प्रोटीन कान्हे। तव्हां चवंदा कि बार बार प्रोटीन ते ही अची थो वञे, पर ॿियो कोई इलाज ही कान्हे। ऐं मार्स मां थोड़ी खणी ईंदो सोल्यूशन, इहे ई सोल्यूशन आहे। तव्हांजे खाधे में 6 वस्तु खपनि, हुन मां हिकु वस्तु खे तव्हां ज़िंदगी भर इग्नोर कंदा त उहो जेका तव्हांजे बॉडी में जेका बुख ऐं एपेटाइट ऐं तव्हांखे ओवर ईटिंग करण वारा जेका हॉर्मोन्स आहिनि, उनजो ठाहिण जो कमु प्रोटीन जो आहे। तव्हां रॉ मटेरियल ही कान प्रोवाइड कंदा त उनजा हॉर्मोन ठाहींदा कीअं? हॉर्मोन ठाहींदा कान त हॉर्मोन इम्बैलेंस थींदा। हॉर्मोन इम्बैलेंस थींदा त तव्हांखे मिठो खाइण जो मन थींदो। सिंपल लॉजिक आहे। ठीक। okay. Which food is good to increase iron? हेमा सेम आयरन फूड का लिस्ट में भेज दूंगा आप लोगों को। पीसीओडी के लिए क्या क्या है? पीसीओडी जिसको भी है, प्लीज डायबिटीज वाला सेशन अटेंड कर जो, क्योंकि डायबिटीज है पीसीओडी ट्रीटमेंट सेम है। मुंहिंजी मम्मी रोज 1 आवर वॉक कंदी आहे, पर वेट लॉस कान थींदो आहे। एक्सरसाइज फॉर वेट लॉस, तव्हां खाली एक्सरसाइज कंदा, रोज वॉक ते छॾो, तव्हां रोज कलाक वञी करे 200 किलो वजन भी उठाईंदा न, तव्हां एक्सरसाइज खाली कलाक या 1.5 कलाक या 2 कलाक करण वारा आहियो। ॾींहं में 24 कलाक हूंदा आहिनि, हुन 22 कलाक में तव्हां छा चर्चा कंदा न, हुनजे मथां डिसाइड कंदो कि तव्हांजो वेट छा थियण वारो आहे। सिंपल। एक्सरसाइज भुलिजी वञो। एक्सरसाइज तव्हांजे वेट लॉस खे वधाए सघे थो, पर तव्हां न्यूट्रिशन सही कान्हे त वेट लॉस कान थींदो, भुलिजी वञो। बस पोइ अंबानी वांगुरु वॾो पेट खणी सॼी ज़िंदगी निकिरंदी, उहो डिसाइड करे वठो। yes, Anantika, I don't get weight, but fat is increasing. So, जॾहिं भी पाण weight gain, fat gain जी ॻाल्हि कयूं था त पाण fat gain जी ॻाल्हि कयूं था न। weight gain 2 टाइप जा हूंदा आहिनि, muscle gain ऐं fat gain। मसल गेन करण लाइ त तव्हांखे ऋतिक रोशन, टाइगर श्रॉफ टाइप ट्रेनिंग करणी पवंदी। जिम में वञी करे वॾा मसल डंबल उठाइणा पवंदा, उनखां पोइ सुठी रोटी खाइणी पवंदी। वी वांट अंबानी का बैंक अकाउंट। आई थिंक सिंधी के पास बहुत सारा पैसा है। अंबानी क्या शो ऑफ करता है, सिंधी लोग लिकाने में मनते हैं कि यार छॾ न के नज़र लगी वेंदी, मूंखे कान्हे ॿुधाइणो। what food to avoid during fatty liver, like what foods are good and what? Rishika, fatty liver again complicated
टॉपिक है, बट मैंने अगेन एक लिस्ट बनाया हुआ है जो फैटी लिवर वाले पेशेंट्स को अवॉइड करना चाहिए, ध्यान रखना चाहिए। पर फैटी लिवर सेपरेट टॉपिक है, उन्हें मथा पर वरी सेशन करना चाहिए। पर नेक्स्ट सेशन पर डायबिटीज ने बताया, ठीक है। सेशन पर एंड कयूं फातिमा अगेन थायराइड इज अ थायराइड भी कॉम्प्लिकेटेड टॉपिक है। 5 मिनट में तव्हांखे कान थो ॿुधाए सघां कि ही कयो न कयो। थायराइड जे बि मथां पाण सेशन कंदासीं। तव्हां मूंखे सजेशंस ॾींदा रहो ऐं हुन प्रमाणे सेशन कंदो रहंदुसि। अॼु लाइ पाण एतिरो ई लिमिट रखंदासीं। ईअं न थिए भई पाण सभु इंफॉर्मेशन हिकु ॾींहं में पाण तव्हांजो दिमाग़ ओवरलोड थी वेंदो। मज़ा आई सभिनी खे न? वॉज गुड। हाणे पाण थोड़ी ॻाल्हियूं ॿोलियूं करूं था मिटी माइटी जूं। कंहिंजी शादी छा कंहिंसां कराइणी आहे, छा हले पियो मार्केट में, हलो वेही करे ॻाल्हायूं था थोड़ी देरि। अलाए छा सॼो ॾींहुं छा पढ़ करणो। एब्सोल्युटली ग्रेट, ऑसम, थैंक यू। त पोइ भाउरनि भेनरूं सभिनीनि सां शेयर कजो, सभु तव्हांजी फैमिली वारनि खां। कम्युनिटी पाण खे वॾी करणी आहे। अॼु 100 ॼणा इकट्ठे थिया आहिनि, अॻिले दफ़ा 200 250 300 माण्हू ॿिया अचनि। ओके, अची वरुण पुछे वेयर आर यू फ्रॉम? माइटी आहे मुंहिंजे लाइ। ॾाढो सुठो। ऑलराइट, ओके। त तव्हांखे मुंहिंजे यूट्यूब चैनल जो लिंक मोकिलियो थो छॾियां। मूंखे चइण जी ज़रूरत कान्हे, पर सपोर्ट केॾा हुयो? ओके, अनलिस्टेड पब्लिक पब्लिश, अनलिस्टेड पब्लिक पब्लिश। ओके, किथे मोकिलियां के ही ॿुधायो पहिरीं। ऐं सभु पंहिंजा कैमरा चालू कयो, पाण हिकिड़ी सेल्फी कंदासीं। हीअ हिन जो रिकॉर्डेड सेशन भी आउं यूट्यूब चैनल ते पाईंदुसि। जेके भी वॾो वर्जन ॾिसणो हुजे ॾिसी था सघनि, ठीकु आहे। हलो कैमरा चालू कयो त पाण मस्त सेल्फी कयूं ग्रुप में। ऐं हींअर चैट ते केरु कुझु न होए। ऑसम ऑसम, व्हाट्सएप ग्रुप। ये ग्रुप में भी मैं भेजूंगा। नाइस सर, वुड लाइक टू अटेंड मेनी मोर फ्रॉम योर साइड, थैंक यू। कैमरा है तो नहीं है? कैमरा क्यों नहीं है भाई? 2 मिनट। ओके, केर मूंखे टाटा चाहिए, उन्हनि खे मुंहिंजी तरफ़ सां टाटा। हाँ, येलो ड्रेस वारी भाभी खे टाटा। ओके, सही है, लेट्स गो। सेल्फी सेल्फी सेल्फी। 4 स्क्रीन है ना, मूंखे 4 फोटा कढणा पवंदा। 2 and 3। यार ये हमेशा है ना, हमेशा ही थींदो आहे। स्क्रीनशॉट जी जगह ते वीडियो चालू थी वेंदी आहे। सॉरी, वरी खां। ओके, 1 and 2 and 3। Awesome. All right, B screen, B screen. 1 and 2 and 3 and third screen and 1 and 2 and 3. Jeez, yes, किसी ने तो बोला finally and last screen ते तो कंहिं भी कैमरा चालू कान कया, पर तव्हां नाले सां कम हलाए वठंदासीं। ॿियो छा। Awesome. All right, awesome, amazing। चलो तो पोइ तव्हांजो छंछर तव्हांखे मुबारक। थैंक यू सो मच अॼु अचण लाइ। आई होप तव्हांखे मज़ा आई हूंदी। ऐं वीडियो लिंक तव्हांखे मोकिलींदुसि। तव्हांखे ख़बर आहे छा करिणो आहे। लिंक हिते मोकिलियां त गुम थी वेंदी, त तव्हांखे ग्रुप में मोकिलींदुसि। ई मोकिले छॾी हिते मूं वरी। ओए, वेटिंग रूम में छो वेलो? इन मीटिंग मोकिलणी आहे। यस, लाइक शेयर सब्सक्राइब। मेक श्योर तव्हां मूंखे सवाल मोकिलियो था, हुनजे मथां वीडियो ठाहियां। बिकॉज तव्हां मूंखे सवाल कान ॿुधाईंदा तव्हांखे वीडियो छाजे मथां ठाहींदुसि। मूं मुंहिंजे हिसाब सां थोरा वीडियो ठाता आहिनि, त तव्हांखे मूंखे क्वेश्चन्स मोकिलणा पवंदा, ठीकु आहे। ऐं ग्रुप में भी सब फोटा वोटा सब शेयर कंदुसि। तव्हां ग्रुप न जॉइन कयो हुजे त ग्रुप जॉइन करे सघो। ही रहा व्हाट्सएप ग्रुप जी लिंक। थैंक यू वेरी मच, थैंक यू। ध्यान रखो, मिलूं था। बाय बाय, टेक केयर, गुड नाइट, शबा खैर, जय झूलेलाल।